अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्थिहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़उना व ज़िदना इल्मा सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफ़ुसकुम व अहलीकुम नारा। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मस्ऊलुन अन रइयतिही अल इमामु राइन व हुव मस्ऊलुन अन रइयतिही वर्रजुलु राइन व हुव मस्ऊलुन अन अहली बैतिही। रवाहुल बुखारी। मुख्तसर हम्द सना सलातो सलाम का बाद वाजिबुल एहतराम अजीज़ सामिन किराम, दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, पंहिंजे गुफ्तगू जे आगाज़ का अग सब खां पहिरियां मोहतरम जनाब अदा हाजी अकबर खोसो हफ़िज़हुल्लाह संदन साथिन के मोहतरम सनाउल्लाह खोसो, हाफ़िज़ मोहम्मद शुएब खोसो, हाफ़िज़ खुबैब खोसो ॿिया जेके भी जमाती अहबाब आहिनि जिन हिन दीनी मजलिस जो इनेक़ाद कयो आहे, तिन खे ख़िराज तहसीन पेश कयां थो रब साईं खां दुआ गो आहियां त अल्लाह सुब्हानहु व तआला संदन अहलो माल में बेबहा बरकतूं अता फरमाए संदन हिन दीनी काविश ऐं कोशिश के पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। जो पाण हिन फितने जे दौर में जॾहिं पैसे ऐं दौलत खे ई सभु कुझु सम्झो वञे थो ऐं माण्हू पंहिंजी दुनिया ते लखा रुपया करोड़ी रुपया ख़र्च करण में हिबकनि नथा, पर दीनी प्रोग्रामनि ऐं दीनी महफ़िलुनि ते ख़र्च करण खां केॿाइनि था ऐं लहराइनि था। अहिड़ी सूरत हाल में क़ुरान ऐं सुन्नत जी हीअ बज़्म मुनक़िद करण ते असां मक़ामी जमात खे ख़िराज तहसीन पेश कयूं था ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला खां वरी दुआ गो आहियूं त रब साईं संदन बचन ॿारनि में, संदन अहलो माल में, संदन कारोबार में बरकतूं अता फरमाए ऐं खेनि तौफ़ीक़ ॾे त हिन सिलसिले खे हमेशह जारी ऐं सारी रखनि ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला हिननि दीनी प्रोग्रामनि जे ज़रिए अवामुन्नास जी रहनुमाई ऐं हिदायत जो सामान करण फरमाए। अजीज़ दोस्तों ऐं बुजुर्गो ऐं वाजिबुल एहतराम उलमाए किराम, उन्वान ऐं मौज़ू जे हवाले सां तव्हां समाअत करे चुको त जेको मौज़ू ऐं उन्वान मूंखे ॾिनो वियो आहे उहो मौजूदा दौर जे एतबार सां अहम तरीन मौज़ू ऐं उन्वान आहे ऐं उहो मौज़ू आहे तरबियत औलाद। अज़ीज़ो, औलाद अल्लाह सुब्हानहु व तआला जी नेमतुनि मां हिकु अज़ीम नेमत आहे। उहा नेमत आहे जंहिं जी घुर अल्लाह जे साले पैगम्बर ऐं नबियनि बि कई आहे। सूरत शुआरा में अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए थो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां या दुआ घुरी, रब्बी हबली मिनस सालिहीन,
ए मुंहिंजा रब मूंखे साले ऐं नेक औलाद अता फरमा। ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला इसहाक़ ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जी सूरत में उहे अज़ीम फर्ज़ंद खेनि अता कया जो नबूवत ऐं रिसालत संदन ख़ानदान मां निकिती कान। हज़रत इसहाक़ जे नस्ल मां हज़रत याक़ूब जे नस्ल मां हज़रत यूसुफ ऐं पोइ वेंदे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं हज़रत इब्राहीम जे नस्ल जी हिकिड़ी शाख में मुसलसल नबी ईंदा रहिया। ऐं वरी हज़रत इस्माईल जे नस्ल मां फ़ख्र कौनैन सरवर कौनैन सैयदुल अंबिया इमामुल अंबिया ख़ातमुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। अहिड़े नमूने सां हज़रत ज़करिया बि पीरी जे हाल में जॾहिं पीरसन थी वञनि था, वारनि में सुफ़ेदी अची वञे थी, जिस्म कमज़ोर ऐं ॾुगरो थी वञे थो, त अल्लाह ताला खां इहा दुआ घुरनि था वइन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई। ए मुंहिंजा रब मूंखे ख़ौफ़ आहे त मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो को वारिस न बचंदो। फ़हबली मिन लदुनका वलिया। ए मुंहिंजा रब पंहिंजी ख़ासि इनायत ऐं इनाम सां मूंखे साले औलाद अता फरमा। ऐं पोइ अल्लाह ताला इन दुआ खे ईअं क़बूल कयो जो फर्ज़ंद ऐं पुट त अता कयो पर नालो बि अल्लाह ताला पाण रखियो। यहया अलैहिस्सलाम अता थिया ऐं अल्लाह साईं फरमाए थो नालो असां खेनि ओ ॾिनो लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया, जो इन खां अॻु इन नाले जो को बि इंसानी तारीख़ मां न आयो। त साले औलाद अल्लाह जी उहा नेमत आहे जंहिंजी घुर ऐं तलब अल्लाह जे साले नबियुनि बि कई आहे। साले औलाद इंसान जे लाइ सदका जारी आहे। साले औलाद इंसान जे दर्जात जी बुलंदी जो सबबु आहे। साले औलाद इंसान जे अखियुनि जो ठार आहे त दिलि जो करार आहे। ऐं साले औलाद ई हर बे औलाद जोड़े जी तमन्ना ऐं ख़्वाहिश आहे। मुंहिंजा भाइरो दोस्तो, अल्लाह तबारक व तआला इहा नेमत जिन बि पंहिंजे ॿारनि खे अता करे थो उहे इन एतबार सां ख़ुशनसीब आहिनि जो अल्लाह तबारक व तआला खेनि पंहिंजे नस्ल खे ऐं पंहिंजे कुटुंब ऐं क़बीले खे अॻिते हलाइण जो हिकिड़ो ज़रियो त अता कयो आहे। पर जेकॾहिं हू पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत कंदा त सही मुस्लिम में प्यारे पैगंबर जे उन फरमान जे मुताबिक़ जंहिंमें पाण फरमायूं त इंसान जॾहिं दुनिया छॾे थो त हुनजे आमाल सालिहा जो सिलसिलो बंदि थी वञे थो। हाणे नेकीअ जो रजिस्टर बंदि आहे पर टे शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो अजर ऐं सवाबु हुनखे मिलंदो रहे, जंहिंमें हिकु सदका जारिया जो अमल आहे, नंबर 2 इल्मु आहे ऐं नंबर 3 पाण फरमायूं औ वलदिन सालिहिन यदउ लहू, ओ साले औलाद जेको हिन जे लाइ दुआऊं करे थो इहो बि हिन जे लाइ सदका जारिया आहे। पाण दुनिया मां हलियो वेंदो, वफ़ाद करे वेंदो, पर हिन जे नस्ल ऐं औलाद में, हिन जे पुटनि ऐं पोटनि में जेसीं ताईं सालिह पैदा थींदा रहंदा हिन जी क़बर रोशन रहंदी। हिन जी क़बर रोशन रहंदी। नाम आमाल में नेकिन जो इज़ाफ़ो थींदो रहंदो। बल्कि सुनन अबी दाऊद जी सही हदीस जे मुताबिक़ बानू कॾहिं कॾहिं अल्लाह खां सवाल कंदो आहे त ए मुंहिंजा रब ही मुंहिंजा दर्जा जन्नत में कीअं बुलंद पिया थियनि। अन्ना ली हादा, ए मुंहिंजा रब मुंहिंजा जेके अमल हुआ उन्हनि अमलनि जे एतबार सां मूंखे इनाम मिली चुको, मूंखे जन्नत ऐं उन जा दर्जात मिली चुका, पर ही मुंहिंजे दर्जात में इज़ाफ़ो कीअं पियो थिए त हुनखे ॿुधायो वञे थो त तुंहिंजो साले औलाद आहे जेको तुंहिंजे लाइ बख़्शिशूं दुआऊं घुरे थो। त औलाद जेकॾहिं साले आहे ऐं उनजी इंसान सुहिणी तरबियत करे थो त ओ औलाद ॾींहं क़यामत ताईं सदका जारिया बि आहे त दर्जात जी बुलंदी जो सबबु आहे। ऐं ॿिए पासे जेकॾहिं माण्हू औलाद खे पैदा करण खां बाद सिर्फ़ु हुन जा कुझु ज़रूरी हक़ पूरा करे पासे ते थी वेही रहे, दादा मूंखे पुटु ॼाओ, मूं निपाए वॾो कयो, मूं खारायो पीआरियो, मूं हुनजी शादी कराई, बसि गंज थी वियो, ईअं करे ऐं पंहिंजे ज़िमेदारी खां पंहिंजे हिसाब सां आजो थी करे पासे ते वेही रहियो। ऐं जेकॾहिं हुनजी
सुठी तरबियत न कयई त क़यामत जे ॾींहुं इन हवाले सां उन खां सवाल थींदो। सही बुखारी हदीस नंबर 893 आहे। प्यारे पैगम्बर जो फरमान आहे, किताबुल जुमा जे अंदरि इमाम बुखारी इन हदीस खे ज़िक्र कनि था त हर इंसान खां सवाल ई पुछणो। जेकॾहिं को हाकिम आहे, अमीर आहे, बादशाह आहे, उन खां जहिड़े नमूने सां पंहिंजी रइयत ऐं रिआया ऐं पंहिंजी अवाम जो पुछाणो आहे, अहिड़े नमूने सां पाण फरमायूं वर रजुलु राइन व हुव मसऊलुन अन रइयती। हर इंसान खां पंहिंजे घर ऐं पंहिंजे घर वारनि जे मुतलिक़ सुवाल थींदो, या उनजी ज़िमेदारी आहे, या उनजी ज़िमेदारी आहे त हू पंहिंजे बचनि ॿारनि खे हलाल जो गिराह खाराइण सां गॾोगॾु उनजी सुहिणी तरबियत बि करे, न त उन्हनि जे हवाले सां क़यामत ॾींहुं सुवाल थींदो। ऐं सिर्फ़ु पीउ खां न, बल्कि वालिदा खां बि सुवाल थींदो। वल मरअतु राइयतुन व हुव मसऊलतुन अन अहलि बैतिहा कमा क़ाल। औरत खां पंहिंजे घर जे हवाले सां ऐं पंहिंजे बचनि ॿारनि जे हवाले सां उहा ज़िमेदार आहे, सुवाल थींदो। त अज़ीज़ो दोस्तो, क़यामत जे ॾींहुं इन सवाल जे जवाब में उहे ई माण्हू कामयाब थींदा जिन पंहिंजे वसां पंहिंजे औलाद जी सुहिणी तरबियत में घटायो न हूंदो। हा, तरबियत ॾियण खां बैदि बि जेकॾहिं औलाद अव्हांजे चए में न अचे ऐं उहो गुनाह ऐं नाफ़रमानी जे रस्ते ते हली पवे त हज़रत नूह अलैहिस्सलाम वांगुरु माण्हू बरी ज़िमा थियो थो वञे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो हिकिड़ो फर्ज़ंद हो न, जेको ॿेड़े में न चढ़ियो, कलमो न पढ़ियई, मुस्लमान न थियो ऐं ॿोॾ जे अंदरि ॿुॾी वियो, ग़रक़ थी वियो। पीउ हूंदो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम अलाह खां दुआ कई दे, मुंहिंजा रब फरियाद या हथ खईं ऐं चयई, ए मुंहिंजा पालणहार, तुंहिंजो वाइदो हो त तव्हांजे अहल खे ऐं तव्हांजे मोमिन साथियुनि खे आउं पनाह ॾींदुसि ऐं महफ़ूज़ रखंदुसि। मुंहिंजो पुटु मुंहिंजो अहल आहे। अलाह साईं फरमायो, न इन्नहु लैसा मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह। हीउ तुंहिंजो पुटु न आहे, रत जे रिश्ते में ज़रूरु तुंहिंजो फर्ज़ंद आहे, तो हुनखे ॼणियो आहे, पर हू सालिह न आहे, हुनजा अमल चङा न आहिनि, ईमान वारो न आहे, इन करे असां उनखे तुंहिंजे अहल मां ख़ारिज कयो आहे। त जेकॾहिं माण्हू पंहिंजी पूरी कोशिशि करे थो, औलाद खे सुहिणी ऐं सुठी तरबियत ॾिए थो, तरबियत जे बावजूदि जेकॾहिं हमरा पटड़ी तां लही वियो त वालिद आजो आहे। हा, जेकॾहिं तरबियत न कयई, तरबियत में का सुस्ती ऐं ग़फ़लत कयई, त पोइ इन औलाद जे मुतलिक़ उन खां क़यामत ॾींहुं सुवाल थींदो। हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झंदा हलो त असां ईअं सम्झंदा आहियूं त चंद बुनियादी हुकूक जेकॾहिं असां अदा कया त असीं आज़ाद थी वियासीं। हुकूक जे अदा करण खे, मसलन खाधो खाराइण खे, लिबास पाराइण खे, या वरी शादी या निकाह कराइण खे पाण सम्झंदा आहियूं त बसि अदा ए शयूं थियूं, फ़र्ज़ु अदा थी वियो। ए शयूं बराबरि औलाद जो बुनियादी हक़ आहे। अलाह पाक जेको तव्हांखे ॾिनो आहे, उन मां पंहिंजे बचनि खे खारायो, उन्हनि मां पंहिंजे बचनि खे पारायो ऐं नौजवान ऐं बालिग़ थियण ते उनजा निकाह करायो। बल्कि शुरूआती जेके हुकूक आहिनि उन्हनि में आहे त उनजो नालो सुठो रखो ऐं अहिड़े नमूने सां 7 ॾींहं उनजो अक़ीक़ो कयो, अहिड़े नमूने सां उनजी सुहिणी तरबियत कयो, बालिग़ थियण ताईं उनजो निकाह कराए छॾियो। हाणे ए हक़ आहिनि, पाण ईअं सम्झंदा आहियूं त हे हक़ अदा करण सां असांजो जेको ज़िम्मो आहे उहो अदा थी वियो। हालांकि इहे न आहे, इहे त हुननि जा ज़रूरी हक़ आहिनि, इहे ज़रूरतूं आहिनि, पर सभिनी हक़नि मां अवल हक़ जेको औलाद जो आहे उहो आहे उनजी सुठी तरबियत। त अज़ीज़ो दोस्तो, औलाद जी सुहिणी तरबियत कीअं थिए, औलाद असांजे लाइ अखियुनि जो ठार कीअं थिए, दिलि जो करार कीअं थिए, दुनिया ऐं आख़िरत में असांजे लाइ इज़त ऐं मर्तबे ऐं मक़ाम जो बाहिस कीअं थिए, इन जे लाइ कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कंदुसि। 10 उसूल अथनि, इख़्तिसार सां सभिनि ते थोरी थोरी रोशनी विझी पंहिंजी गुफ़्तगू खे इख़्तिताम ॾे खणी हलंदुसि। 10 उसूल अथव बुनियादी, उन्हनि खे पंहिंजे साम्हूं रखो, उन्हनि 10 उसूलनि खे अपनायो ऐं पोइ ॾिसो त अलाह जे फज़ल सां अव्हांजो औलाद कीअं सालिह थिए थो। उन्हनि 10 उसूलनि में पहिरियों ऐं बुनियादी उसूल इहो आहे त सम्झ जी उमिरि में, नंढपिण में सभ खां पहिरीं पंहिंजे बच्चनि खे अक़ीदा तौहीद सेखारियो। यादि रखो, अक़ीदा तौहीद मौजूदा दौर जी वॾे में वॾी ज़रूरत आहे ऐं जमात अहल हदीस जे फ़र्द ते इहा शइ ज़रूरी थिए थी, छो त तौहीद ऐं इत्तिबाए सुन्नत असांजे मनहज ऐं मंशूर जो बुनियादी हिसो आहे। हिकिड़े अहले हदीस ते बिलख़ुसूस ऐं हर मुस्लमान ते बिलउमूम इहा शइ लाज़िम बणिजे थी
त हू पंहिंजे औलाद जी सभ खां पहिरीं अक़ीदा तौहीद जे हवाले सां तरबियत करे। क़ुरान मजीद खणो, सूरह लुक़मान जे अंदरि अल्लाह सुब्हानहु व तआला हज़रत लुक़मान जा लफ़्ज़ ज़िक्र कया आहिनि। पंहिंजे पुट खे नसीहत करे थो, वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुव यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। ऐं जॾहिं लुक़मान पंहिंजे पुट खे चयो, ए मुंहिंजा पुटड़ा, तूं अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजां, इन लाइ त शिर्क वॾे में वॾो ज़ुल्म आहे। पंहिंजे औलाद खे तौहीद सेखारियो, हुनखे ॿुधायो त उलूहियत छा आहे, रुबूबियत छा आहे, अस्मा व सिफ़ात छा आहे। अल्लाह ताला जी इबादत में अल्लाह साईं काइनात जो निज़ाम हलाए थो, अल्लाह ताला जा सुहिणा नाला ऐं सिफ़तूं ए सभु रब जे लाइ ख़ासि आहिनि, इन्हनि में कंहिंखे बि शरीक नथो करे सघिजे। असांजो हाल छा आहे? पुट ॼमंदो, अॼु बि मुस्लमाननि जी हालत यादि अक़ीदा तौहीद सेखारण त परे जी ॻाल्हि, अॼु बि इहा हालत आहे। पुट बीमार थियो, उनखे का तकलीफ़ थी पई, कच्छ में खणंदा, यकदमि के मज़ार ते पुॼंदा, उते वञी बासूं बासींदा, उते जूं ख़ाकूं ऐं मिटियूं उनखे खाराईंदा। इहो हाल आहे असांजो। हालांकि इन बछड़े खे, इन पंहिंजे फर्ज़ंद खे सभ खां पहिरीं जेको सबक़ु असांखे पढ़ाइणो हो, उहो सबक़ु हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सभ खां पहिरीं हुनखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी वहदानियत सेखारिजे हा, प्यारे पैगंबर जी रिसालत जो सबक़ु ॾिजे हा। पर थियो छा, उन पुट खे अल्लाह खां घुरण जे लाइ बि बासूं वञी मज़ारुनि ते बासी। ईअं बि आहे न, माण्हू वञनि था मज़ारुनि ते वञी बासूं बासीनि था। ऐं जेकॾहिं अल्लाह औलाद अता कयो, हालांकि औलाद अता करणु अल्लाह ताला जो, अल्लाह तबारक व तआला जो कमु आहे। यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनाथा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनाथा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। जंहिंखे वणे पुट ॾे, जंहिंखे वणे न्याणियूं ॾे, जंहिंखे वणे बे औलाद करे छॾे, इहा अल्लाह जी सिफ़त। अज़ीज़ो दोस्तो, औलाद जे हुकूक मां, उनजी तरबियत जे उसूलनि मां सभ खां पहिरियों उसूल इहो आहे त अक़ीदा तौहीद इंसान पंहिंजे बचनि खे सेखारे सम्झाए। जामे तिरमिज़ी मुस्नद अहमद में सही सनद सां हदीस आहे, हिकु दफ़े नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास सवारी ते सवार हुआ। ऐं अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा नंढड़ो आहे, अञा जवान न थियो आहे। प्यारो पैगंबर इन पंहिंजे सौट खे ऐं इन पंहिंजे नंढड़े सहाबी खे जेके नसीहतूं करे थो, उन्हनि नसीहतुनि जे अंदरि इहा सम्झाइणी, इहो सबक़ु असां जे लाइ लिखियलु आहे त नंढे ॿार जी असांखे सभ खां पहिरीं जेकी तरबियत करणी आहे, उहा अक़ीदे हवाले सां करणी। प्यारे पैगंबर फरमायो, या ग़ुलाम इज़ा सअल्त फस्अलिल्लाह व इज़ा इस्तअनत फस्तईन बिल्लाह। ए ग़ुलाम, ग़ुलाम चइबो उन ॿार खे जेको अञा नौजवान न थियो हुजे अरबी जे एतबार सां। ए ॿारड़ा, जॾहिं बि तोखे सवाल करणो हुजे अल्लाह खां सवाल कर, ऐं जॾहिं बि तोखे मदद वठणी हुजे अल्लाह ताला खां मदद वठ। ऐं यादि रख, पूरी उम्मत गॾिजी करे जेकॾहिं तोखे को फ़ाइदो ॾेई सघे, ॾियण जी कोशिशि करे, ऐं उहो फ़ाइदो अल्लाह तुंहिंजे नसीब में न लिखियो, त उहो फ़ाइदो तोखे न मिलंदो। ऐं पूरी उम्मत मिली करे जेकॾहिं तोखे को नुक़सानु पहुचाइणु चाहे, पर उहो नुक़सानु अल्लाह ताला तुंहिंजे नसीब में न लिखियो आहे, उहो नुक़सानु तोखे न पहुचाइणु। अहिड़े नमूने सां, इन अंदाज़ सां पंहिंजे औलाद जी तरबियत कयो, उनखे अक़ीदा तौहीद सेखारियो त जीअं उहे इन्हनि मज़ारात खां, इन्हनि झंडनि कंडनि ऐं कुबनि जे मथां किरण जे बजाए रब जो घर वञी वसाइनि। अक़ीदा तौहीद सभ खां पहिरीं शइ आहे जेकी असांखे पंहिंजे औलाद खे सेखारणी ऐं सम्झाइणी आहे। इन लाइ त दुनिया जहान जा जुर्म ऐं गुनाह रब माफ़ करे सघे थो, पर इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह तबारक व तआला शिरक ओ संगीन जुर्म जेको कॾहिं माफ़ न कंदो, कॾहिं माफ़ न कंदो। दुनिया जहान जा गुनाह अल्लाह ताला माफ़ करे सघे थो। औलाद खे इन जुर्म अज़ीम खां बचायो ऐं सभ खां पहिरीं उन्हनि खे अक़ीदा तौहीद सेखारियो। उन खां बाद ॿिए नंबर ते जिस्मानी तहारत ऐं फ़राइज़ जी पाबंदी, इन शइ जो पंहिंजे औलाद खे पाबंद बनायो। जिस्मानी तहारत में जिस्मानी पाकीज़गी अचे थी, वुज़ू अचे थो, उन सां गॾोगॾु ॾंदण ऐं मिसवाक आहे, गुस्ल जो शरई तरीक़ो आहे। इहे सभु शयूं माण्हू पाण बि सिखे, पंहिंजे औलाद खे बि सेखारे। तहारत खां अलावा नमाज़ न आहे, का बि इबादत न आहे। मिफ़्ताहु सलाती अत-तहूर, हर इबादत जी कुंजी जेको आहे नमाज़ जी या कंहिं बि इबादत जे लाइ कुतुब हदीस खे तव्हां खणी ॾिसो, वुज़ू बुनियादी शइ आहे। हदस अकबर, हदस असगर, इन्हनि ॿिन्हिनि खां पाक हुजणु ज़रूरी आहे इंसान जे लाइ कंहिं बि इबादत। हदस असगर छा आहे? बावुज़ू हुजे। हदस अकबर छा आहे? त गुस्ल हुन ते वाजिबु न हुजे। इहे शयूं औलाद खे सेखारण जी ज़रूरत आहे।
ऐं उन सां गॾोगॾु फ़राइज़ जो माण्हू पाबंद बनाए जो सुनन नबी दाऊद में ऐं सहीउल जामे में प्यारे पैगंबर जो फरमान आहे मुरु औलादकुम बिस्सलाति वहुम अबनाउ सब'i सिनीन। पंहिंजे औलाद खे निमाज़ जो हुकुम ॾियो, उन्हनि खे निमाज़ जी तरबियत ॾियो जॾहिं उहे 7 सालनि जा हुजनि। हालांकि शरई उसूल छा आहे, का बि इबादत बुलूगत खां पहिरीं फ़र्ज़ु न आहे, बुलूगत खां पहिरीं फ़र्ज़ु न आहे, पर निमाज़ फ़राइज़ मां उहो फ़र्ज़ु आहे जंहिंजे हवाले सां अलाह जे हबीब जी नसीहत ऐं हिदायत आहे त 7 सालनि जी उमिरि में पंहिंजे औलाद खे निमाज़ जो हुकुम ॾियो, निमाज़ सेखारियो। हेॾा सालनि जा थियनि त उन्हनि खे उन ते सरज़निश यानी सज़ा करे बि सज़ा ॾेई बि निमाज़ पढ़ायो, उन्हनि खे निमाज़ में ग़फ़लत न करणु ॾियो। 10 सालनि जी उमिरि में मार बि ॾेई सघो था। ऐं सलफ़ सालीन जो फ़राइज़ जी पाबंदी जे हवाले सां छा तर्ज़ अमल हो, तव्हां हदीस पाक जे अज़ीम किताब सही बुखारी जी किताब सौम खे तव्हां खणो, उनजे अंदरि सियाम यौम आशूरा जे अंदरि रुबैया बिन्त मुआविज़ रज़ी अल्लाहु अन्हा बयानु करे थी, सहाबी आहे त रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ थियण खां पहिरीं आशूरा जा रोज़ा फ़र्ज़ हुआ। आशूरा यानी 10 मुहर्रम जो रोज़ो फ़र्ज़ हो। पोइ असां उहो रोज़ो एहतमाम सां रखंदासीं, पाण त रखंदासीं, पर वकुन्ना नुसद्दिमु सिब्यानना, असीं पंहिंजे नंढनि ॿारनि खे बि इहो रोज़ो रखाईंदासीं। ऐं जॾहिं उहे मानीअ लाइ रोअंदा हुआ त असीं उन्हनि खे कपह जा रांदीकड़ा ठाहे उन्हनि में हिराए ऐं उन्हनि में उन्हनि खे मसरूफ़ रखी करे इफ़्तार ताईं उन्हनि जो रोज़ो मुकमल कराईंदासीं। इहो हो सहाबा जो तर्ज़ अमल। असां छा चवंदा आहियूं, हर शइ वांगुरु निमाज़ जे हवाले सां इहो चवंदा आहियूं दादा वॾो थींदो पोइ ॾिसंदासीं। त अक़ीदा तौहीद खां बैद जंहिं शइ जी वधि में वधि असांखे पंहिंजे औलाद जी खे तलक़ीन करणी आहे, तरबियत करणी आहे, उहा आहे फ़राइज़ जी पाबंदी। इहो ॿियो उसूल आहे। ऐं टियों उसूल तरबियत जो इहो आहे त पंहिंजे बचनि खे हलाल ऐं हराम जी अदा तमीज़ सेखारियो, नंढी उमिरि खां ई सेखारियो त जीअं वॾा थी करे हू हलाल ऐं हराम जी तमीज़ पंहिंजे साम्हूं रखनि। इन हवाले सां सही बुखारी जी रिवायत आहे त हिकु दफ़े नबी अलैहिस्सलाम पंहिंजे पाण सां गॾु पंहिंजे प्यारे नवासे ॾोहिटे हज़रत हसन खे वठी आया। सदके जूं खजूर यानी ज़कात जूं जेके खजूरूं वसूल थी वेंदियूं मस्जिद नबवी जे अंदरि रखियूं आहिनि। ऐं हिकु रिवायत जे अंदरि आहे त रस्ते ते का खजूर मिली, उन खजूर खे हज़रत हसन खयो ऐं उहा खजूर खणी करे पंहिंजे वात में विधऊं। नबी अलैहिस्सलाम जीअं उनखे ॾिठो त यकदमि फरमायूं किख किख, हिनखे वात मां कढ। ऐं इन हदीस जी शरह में अहले इल्म लिखियो आहे त ए लफ़्ज़ नंढे ॿार खे चइबा आहिनि। मालूम थियो त हज़रत हसन उन वक़्तु नंढा हुआ। हज़रत हसन खे नबी अलैहिस्सलाम तंबीह कनि था ऐं उनखे रोकीनि था त इहा खजूर पंहिंजे वात मां कढ, कहिड़ी ख़बर त इहा ज़कात जी हुजे ऐं असां अहले बैत ते ज़कात हराम आहे। हालांकि हूअं ज़रूरतमंद ऐं हाजतमंद ज़कात खाई सघे थो, पर नबी अलैहिस्सलाम जे अहल ते ज़कात हराम हुई। इन करे पाण करीम अलैहिस्सलाम न पे चाहियो त हिकु मशकूक या हराम शइ संदन ॾोहिटे जे पेट में वञे, रोके छॾियो। असां वटि हाल छा आहे त इन हवाले सां असां पंहिंजे औलाद जी नंढे हूंदे खां ख़ासि तरबियत न कंदा आहियूं। पंहिंजो ॿारु अहिड़ो माहौल आहे, माफ़ु कजो, घर में गाह न हूंदो आहे, नंढो ॿारु वेंदो आहे, हुनखे ख़ासि माइट चवंदा फलाणे जो लुणी आहे, फलाणे जो वञी गाह लुणी आहे, फलाणे जी गाह जी भरी चोरी करे आहे, फलाणे जी गोह जी भरी खणी आहे। हालांकि थियणु छा खपे त नंढी उमिरि में उन्हनि खे हलाल ऐं हराम जी तमीज़ सेखारिजे त जीअं वॾा थी करे उहे इन शइ ते क़ाइमु रहनि ऐं उन्हनि जे पेट में जॾहिं हलाल जो गिरह वेंदो त दादा इबादतूं क़बूल थींदियूं, हराम खां बचंदा त इबादत जी तौफ़ीक़त मिलंदी। त टियों ऐं बुनियादी उसूल इहो आहे। ऐं चौथी शइ, पंहिंजे औलाद खे अदा ख़ासि करे सच ॻाल्हाइण जी तरबियत ॾियो। कूड़ कबाइर में आहे, सच ॻाल्हाइण जी तरबियत ॾियो। ऐं उनजे लाइ ज़रूरी आहे त माउ पीउ में इहा आदत हुअणु खपे। इन हवाले सां कुतुब अहादीस में सही सनद सां रिवायत आहे, हज़रत आमिर इब्न अब्दुल्लाह इब्न आमिर बयानु कनि था त नबी अलैहिस्सलाम हिकु दफ़े असांजे घर आया, मुंहिंजी अमड़ मूंखे सॾियो ऐं सॾु करे चयो त पुटड़ा हेॾां अचु, आउं तोखे का शइ ॾियां थी। नबी अलैहिस्सलाम हुन खां पुछो त तूं हुनखे छा ॾियणु चाहींदी? साहबीअ चयो त साईं हुनखे हिकिड़ी खजूर ॾियणु चाहियां थी। पाण फरमायो अमा इनके लौलम तोतिहा लकुतिवत अलैका किज़्ब, त जेकॾहिं तूं हुनखे न ॾीं हा त इहो बि तो ते हिकिड़ो कूड़ लिखियो वञे। असां वटि केतिरा कूड़ जेके असीं ॿारनि सां ॻाल्हाए छॾींदा आहियूं। का शइ ॿारु घुरे पियो, ज़िद पियो करे त कूड़ हणी छॾींदा आहियूं, तव्हां घर में पई आहे तोखे पोइ ॾींदासीं। ऐं एतिरियूं अहिड़ियूं कई ॻाल्हियूं आहिनि जेके नंढे हूंदे असां उन जे साम्हूं ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, कूड़ हूंदियूं। बल्कि
वो तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी त हमरा वेठो घर उनखे सॾु थियो, नंढड़े खे चवे थो त वञ, ऐं जेको ॿाहिरि बीठो आहे हमरा उनखे वञी चयो त बाबा घर न आहे। हाणे ॿार वीचारा मासूम हूंदा आहिनि, ॿार वीचारा मासूम हूंदा आहिनि। नंढो ॿाहिरि आयो ऐं हुन माण्हू खे चए थो त बाबा चवे थो घर कोन आहे, बाबा चवे थो घर कोन आहे। ॿार मासूम हूंदा आहिनि, ॿार फितरत ते पैदा थींदा आहिनि। प्यारे पैगंबर जो फरमान मा मिन मौलूदिन इल्ला वक़द यूलदु अलल फितरा फअबवाहु युहव्विदानिही औ युमज्जिसानिही औ युनस्सिरानिही। हर ॿार फितरत ते पैदा थिए थो, पोइ हुनजी फितरत खे ख़राबु करण में हुनजे वालिदैन जो वॾो किरदारु हूंदो आहे। पंहिंजे बचनि खे नंढी उमिरि में सच ॻाल्हाइण जी तलक़ीन कयो ऐं उन्हनि खे वाक़ियात ॿुधायो साहबा जा त कहिड़े नमूने सां हुननि कूड़ सां नफ़रत कई ऐं कहिड़े नमूने सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ऐं सीरत में सच ॻाल्हाइण ते ज़ोर ॾिनो वियो। अज़ीज़ो, त इहो तरबियत जो चोथों उसूल आहे त पंहिंजे औलाद खे सच ॻाल्हाइणु सेखारियो, कूड़ सां हुनखे नफ़रत सेखारियो। ऐं पंजी शइ, पंहिंजे औलाद खे खाइण ऐं पीअण जा आदाब सेखारियो। इन हवाले सां सही रिवायत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो पालियल ॿारु हो, बीबी उम्मे सलमा जो पुटड़ो उमर इब्न अबी सलमा, उनजी रिवायत मशहूरु आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु दफ़े खाधो खाई रहिया, उहो हंज में वेठो। हाणे नंढे ॿार जी आदत हूंदी आहे त हुनजो हथु हेॾां होॾां खाधे में पियो पकड़जंदो आहे, पियो हलंदो आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन पंहिंजे पालियल ॿार खे इहा तलक़ीन कई, या ग़ुलाम समिल्ला, ए बचड़ा, ए ॿारड़ा, बिस्मिल्लाह पढ़, वकुल बि यमीनिक, ऐं पंहिंजे सॼे हथ सां खाधो खा, वकुल मिम्मा यलीक, ऐं पंहिंजे साम्हूं जेको खाधो अथई उहो खा। त खाइण ऐं पीअण जे हवाले सां बि औलाद जी माण्हू तरबियत करे, उन्हनि खे सेखारे त खाइणो पीअणु कीअं आहे, पीअणो कीअं आहे। ऐं अकुलो शुर्ब जे हवाले सां, खाइण ऐं पीअण जे हवाले सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कहिड़ा कहिड़ा आदाब असांखे सेखारिया आहिनि। ऐं छहीं शइ अदा मौसीक़ी ऐं साज़ ऐं आवाज़, इन्हनि शयुनि खां पंहिंजे औलाद खे परे रखो। इहे शयूं माण्हू जे ईमान जे लाइ क़ातिल आहिनि, माण्हू जे ईमान जे लाइ हिकिड़े क़िस्म जो नासूर आहिनि। ऐं इन शइ खां जेकॾहिं बचाइणु चाहियो था त पंहिंजे औलाद जी निगरानी रखो। ऐं हीउ जेको स्मार्ट फ़ोन आहे, टच फ़ोन आहे, इहो इंतिहाई ज़रूरत खां सवाइ हथ में न ॾियो। बाज़ तालीमी इदारनि में शर्त हूंदो आहे त इहो फ़ोन हुजणु खपे, उन में पोइ कुझु तालीमी ग्रुप ठहियल हूंदा आहिनि, ज़रूरत हूंदी आहे, ज़रूरत अलॻि शइ आहे। पर पंहिंजे औलाद खे जेकॾहिं साज़ ऐं आवाज़ सां बचाइणु चाहियो था, उन्हनि जी ज़िंदगी खे बचाइणु चाहियो था, उनजी राति जूं निमाज़ूं बचाइणु चाहियो था, उन्हनि जी जवानी जी इफ़त ऐं इस्मत बचाइणु चाहियो था, उन्हनि खे ज़िनाकारी ऐं नाफ़रमानी जा रस्ता उन्हनि ते चढ़ण खां रोकणु चाहियो था, त हिन मोबाइल जी ख़ासि निगरानी रखो। क़यामत जी अलामत में इहे अलामतूं नबी साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू थींदा ला यकूनन मिन उम्मती अक़वामुन यस्तहिलून अलहिर वलहरीर वलमआज़िफ वलखमर। मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू आख़िर वक़्त में पैदा थींदा जेके ज़िना ऐं अहिड़े नमूने सां रेशम खे पंहिंजे लाइ हलाल कंदा, आलात ऐं मौसीक़ी खे इस्तेमालु कंदा, अहिड़े नमूने सां शराब जो इस्तेमालु कंदा। ऐं पोइ हदीस जे आख़िर में प्यारे पैगंबर फरमायो त उन्हनि मां हिकिड़नि ते अलाह साईं जबल किराए उन्हनि खे ख़तमु कंदो त ॿियनि जूं शिकिलूं अलाह ताला तब्दील करे छॾींदो। त पंहिंजे औलाद जी इन हवाले सां बि ख़ासि निगरानी रखो। मोबाइल फ़ोन ज़रूरत खां अलावा उनजे हथ में न ॾियो, ऐं जेकॾहिं ॾियो था त उनजी ख़ासि निगरानी रखो। ऐं सतीं शइ, ग़लति माण्हुनि जी सोबत खां बि उनखे बचायो। ग़लति माण्हू तव्हांजे साले औलाद खे तव्हां केॾी बि उनजी तरबियत कयो, केॾो बि उनखे क़ुरान ऐं हदीस जी तालीम ॾियो, पर जेकॾहिं तव्हां उनजी सोबत ते नज़र नथा रखो त औलाद बिगड़ी वञे थो। केतिरा असां अहिड़ा ॿार ॾिठा आहिनि जेके सालियनि जो औलाद हूंदा आहिनि, पर निगरानी न हुजण जे करे ग़लति माण्हुनि जे वर चढ़ी वेंदा आहिनि, ऐं अलाह माफ़ी ॾे, निमाज़ रोज़ो त छॾे वेंदा आहिनि, पर ज़ानी शराबी बणिजी वेंदा आहिनि। उनजी सोबत ते ऐं उनजी दोस्ती कहिड़नि माण्हुनि सां, उन ते ख़ासि नज़र रखो। प्यारे पैगंबर जो फरमान आहे, जामे तिरमिज़ी हसन दर्जे जी रिवायत है, अलमरउ अला दीनी खलीली फलयंजुर बिमा युखालिलु। हर इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे, उनखे जहिड़ी सोबत मिलंदी आहे, जहिड़ी संगत मिलंदी आहे, उहो ओढ़ो थी वेंदो आहे। इन करे तव्हां ॾिसो त तव्हां कंहिंसां दोस्ती रखो। औलाद जी बि इन हवाले सां ख़ासि निगरानी जी ज़रूरत आहे। असांजो हाल छा आहे, ॿार निकिरी वञनि था घर, निकिरी वञनि था, पोइ ॿाहिरि छा पिया कनि, किथे विहनि पिया, कहिड़नि माण्हुनि सां विहनि पिया, का ख़बर कान्हे। मुंहिंजा ॿार दोस्तो, औलाद ते ख़ासि नज़र ऐं निगरानी वालिदैन ते हक़ आहे। मुंहिंजी निगरानी करण जी ज़रूरत आहे। केॾांहुं वञे थो, कंहिंसां वेहे थो। जेकॾहिं तव्हां हिनखे आज़ादु छॾियो था त पोइ सुभाणे इहे दाऊं न कयो त मुंहिंजो औलाद नाफ़रमान थी वियो। आज़ादु न आहे छॾिणो, निगरानी रखणी आहे हुननि जी।
ग़लति सोबत खां उनखे बचाइणो आहे। ग़लति सोबत जो असरु आहे बाक़ाइदा। चङा भला माण्हू ग़लति सोबतुनि में अची करे ख़राबु थींदा आहिनि। नौजवान नस्ल उनजो त ज़हन पुख़्तो न हूंदो आहे, अक़ुलु कचो हूंदो आहे। हर माण्हूअ जे वर चढ़ी वेंदा आहिनि त औलाद ते इहो लाज़िम थिए थो, वालिदैन ते इहो लाज़िम थिए थो, औलाद ते बि लाज़िम थिए थो। सम्झ जी उमिरि अचण खां पोइ ग़लति माण्हुनि जी सोबत में न वेहनि, पर वालिदैन ते बि इहो लाज़िम थिए थो त पंहिंजे औलाद जी उथणी ऐं वेहणी उन ते ख़ासि नज़र रखनि। ऐं इन हवाले सां असां सिर्फ़ु नियाणियुनि ते, हालांकि नियाणियुनि खे वाक़िअतनि ख़ासि ज़रूरत आहे तरबियत जी, उन ते नज़र रखण जी ख़ासि ज़रूरत आहे, पर नियाणियुनि खां वधीक औलाद खे असीं पंहिंजी नियाणी खे त चवंदा आहियूं त अमा मुंहिंजी इज़त ख़राबु न कजांइ, पर कॾहिं पुट खे चयो त कंहिं घर जी इज़त ख़राबु न कजांइ। जेतिरे क़दुरु नियाणियुनि जे हवाले सां असीं हसास आहियूं, हसास हुअणु बि खपे, उनखां वधीक पुटनि जे हवाले सां हसास थियण जी ज़रूरत आहे, उन ते ख़ासि नज़र रखण जी ज़रूरत आहे। त इहो सतों उसूल आहे। ऐं अठीं शइ त औलाद मां मुंहिंजा भाइरो दोस्तो, नियाणी बि अलाह ताला जी नेमत आहे, उन जी बि ख़ासि तरबियत असांखे करणु खपे। सही बुख़ारी रिवायत आहे, प्यारे पैगम्बर जो फ़रमान आहे, मन इब्तुलिय बिहादिल बनात, जंहिंखे अलाह ताला नियाणियुनि जो औलाद ॾेई करे आज़मायो ऐं पोइ उनजी तरबियत ते सब्र कयो, उनजी पालना में जेके उनखे तकलीफ़ूं आयूं उन ते उन सब्र कयो, कुन लहू सित्र मिन नार, के नियाणियूं उनजे लाइ जहन्नम खां पनाह ऐं परदे जो सबबु बणजनि, जहन्नम खां उनखे बचाईंदियूं। त नियाणियुनि जी ख़ासि असां तालीम जी तरबियत कयूं। नियाणियूं सुभाणे ख़ानदान जोड़ीनि थियूं, कुटुंब जोड़ीनि थियूं, इन करे नियाणियुनि जी जेकी दीनी तरबियत आहे उन्हनि ते बि ख़ासि तवजो हुअणु खपे। पाण वटि आम तौर ते पाण जेकॾहिं तमन्ना कंदा आहियूं, ख़्वाहिश कंदा आहियूं या इरादो कंदा आहियूं पुट लाइ कंदा, पुट खे हाफ़िज़ आलिम बनाइणो। नियाणियूं वीचारियूं घर जे माहौल में जीअं तीअं पलिजी वॾियूं थी वेंदियूं आहिनि, वधि में वधि उन्हनि ते घर खां ॿाहिरि निकिरण जी पाबंदी या परदे जी, इहे सुठियूं शयूं आहिनि, असांजे दीनी सक़ाफ़त जो हिसो आहिनि, जो ज़रूरत खां सवाइ औरत खे या नियाणी खे घरां न कढिजे, उनखे परदो कराइजे। पर अज़ीज़ो दोस्तो, जेकॾहिं असीं चाहियूं था त असांजे नस्ल में इमाम बुख़ारी जहिड़ा अज़ीम मुहद्दिस पैदा थियनि, इमाम इब्न तैमिया जहिड़ा शेखुल इस्लाम पैदा थियनि, ऐं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं असांजे नस्लनि में पैदा थियनि, जेके दीन जा मुजाहिद ऐं गाज़ी थियनि ऐं दीन जा ख़ादिम थियनि, त नियाणियुनि खे अदा तरबियत ॾियणी पवंदी। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह चपे चपे नियाणियुनि जा मदरसा परदे सां पूरे एहतमाम सां मौजूदु आहिनि। बल्कि आउं त चवंदुसि त हर ॻोठ जी जमात खे कोशिशि करणु खपे त उहो पंहिंजे ॻोठ जे अंदरि बाक़ाइदा हिकिड़ो नियाणियुनि जो मदरसो बाक़ाइदा क़ाइमु करे। अल्हम्दुलिल्लाह हींअर उलमा जी कसरत आहे, आलिमात जी कसरत आहे, त जहिड़े नमूने सां पुटनि जी तालीम ऐं तरबियत ते असांजी तवजो हूंदी आहे, असीं उनखे हाफ़िज़ ऐं आलिम बनाईंदा आहियूं, ईअं नियाणियुनि खे बि हाफ़िज़ आलिम बनायूं त जीअं असांजा नस्ल संवरी वञनि। ऐं उनखां बाद नाई शइ मुंहिंजा भाइरो दोस्तो, औलाद जी तरबियत जे हवाले सां इहा आहे त जिथे तव्हां पंहिंजे औलाद जी तरबियत ते ज़ोर ॾियो था, तवजो ॾियो था, उते पंहिंजे हाल ते बि कुझु गौर कयो। यकीन रखो, औलाद तव्हांजी ॻाल्हियुनि खे घटि ॿुधे थो, तव्हांजे अमल खे वधीक ॾिसे थो। जेकॾहिं उहो ॾिसे थो त मुंहिंजो वालिद मुशरिक आहे, दरबारुनि ते वञणु शुरू कंदो, भले पोइ तव्हां बाद में हुनखे रोकणु शुरू कयो। उहो जे ॾिसे थो मुंहिंजो वालिद जेको आहे बेनमाज़ी आहे, नमाज़ जो पाबंद न थी सघंदो, इल्ला माशाअल्लाह, अल्लाह जेकॾहिं तौफ़ीक़ ॾिए थो हुनखे, उहो जेकॾहिं पंहिंजे वालिद खे ॾिसे थो, ॿेड़ी पीए थो, नास ऐं नसवार ॾिए थो, गुटको खाए थो, पोइ तव्हां औलाद खां इहा तमन्ना न रखो त उहो इन्हनि ग़लति शयुनि खां बची सघंदो। जेकॾहिं हू पंहिंजे वालिद खे ॾिसे थो त उहो घर में बिला वजह चिड़ ऐं क्रोध करे थो, गार गंद करे थो, घटि वधि ॻाल्हाए थो घर वारनि खे, पोइ तव्हां इन औलाद मां उमेद न रखो जो तव्हांजो एतिराम कंदो। त औलाद जी तरबियत जे हवाले सां नाऊं उसूल ऐं नाई शइ जेकी ज़रूरी आहे उहा इहा आहे त वालिदैन पंहिंजी बि इस्लाह कनि, पाण बि किताब सुन्नत अमल करण वारा हुजनि, अक़ीदे ऐं अमल जे एतबार सां सही रस्ते ते हुजनि, सिरात मुस्तक़ीम ते हुजनि। जॾहिं वालिदैन सही रस्ते ते हूंदा त औलाद पाण ई पैरवी कंदो। चवण खां सवाइ पुटु जेकॾहिं ॾिसंदो त बाबा उथियो वञे पियो, अलाह पाक हुनजे मन में विझंदो, उथी तव्हां सां फजर नमाज़ अदा कंदो, उथी तव्हां सां गॾु तहज्जुद पढ़ंदो, नफ़िल पढ़ंदो, उथी तव्हां सां गॾु नेकी ऐं ख़ैर जा कम कंदो। जेकॾहिं पंहिंजे वालिदैन खे औलाद ॾिसे थो त उहे ग़लति माण्हुनि सां नथा वेहनि, ग़लति सोबतुनि में नथा वेहनि, हुननि जो उलमा सां प्यारु आहे, अहले इल्म सां प्यारु आहे, क़ुर सां प्यारु आहे, हदीस सां प्यारु आहे, त इहे शयूं पाण ई हुननि जे अंदरि ईंदियूं। त औलाद जी तरबियत जे हवाले सां नाई शइ आहे त वालिदैन पंहिंजे किरदार ते बि तवजो ॾिए। ऐं ॾहीं ऐं आख़िरी शइ अदा, जिथे असांखे पंहिंजे औलाद ते ख़ासि तवजो ॾियणी आहे, उनजी तरबियत करणी आहे, उनजे अक़ीदे ऐं अमल खे सुधारणो आहे, उते अलाह ताला खां ख़ासि दुआऊं बि घुरणियूं आहिनि।
अल्लाह ताला का ख़ास दुआऊं भी घुरड़ियूं आहिनि। सूरह इब्राहिम जे अंदरि अल्लाह ताला हज़रत इब्राहिम जी दुआ ज़िक्र कई आहे, रब्बी जअलनी मुक़ीमस्सलाती व मिन दुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। ए मुंहिंजा अल्लाह मूंखे बि नमाज़ी बना त मुंहिंजे औलाद खे बि नमाज़ी बना, मुंहिंजे औलाद खे बि नमाज़ी बना। अहिड़े नमूने सां सूरह अल फुरक़ान जे आख़िरी रुकू में अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजा जेके साले बाना आहिनि उहे ए दुआऊं कंदा आहिनि, रब्बना हब लना मिन अज़वाजिना व दुर्रियतिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। ए असांजा पालनहार असांजी घर वारनि खे ऐं असांजे औलाद खे असांजे अखियुनि जो ठार बना, यानी उनखे साले बना। तो दुआऊं भी इंसान ख़ासि करे पंहिंजे औलाद लाइ करे ते मुंहिंजा रब जिथे तो मूंखे हिन नेमत सां नवाज़ियो आहे, हिननि मुंहिंजे बचड़नि खे, हिन मुंहिंजे औलाद खे तूं साले बना। मुंहिंजो कमु महिनत ऐं कोशिशि करणु आहे, पर तौफ़ीक़ ॾियणु तो रब जो कमु आहे। ए मुंहिंजा रब जिथे मूंखे तो ही नस्ल अता कयो आहे, औलाद अता कयो आहे, मुंहिंजी पीढ़ी ऐं मुंहिंजे ख़ानदान खे तो अॻिते हलायो आहे, उते तूं उन्हनि खे तौफ़ीक़ ॾे त ई तुंहिंजा साले बाना बणजनि, तोखे मञण वारा बणजनि, शिरक खां बचण वारा बणजनि, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार करण वारा, उनजे सुन्नत ऐं सीरत खे अपनाइण वारा बणजनि। त इहे दुआऊं माण्हू औलाद लाइ करे, ऐं ख़ासि करे जॾहिं तव्हां ॾिसो था त औलाद तरबियत जे बावजूदि, वॾी कोशिश जे बावजूदि ध्यानु न पियो ॾे, नसीहत न पियो ॿुधे, उन में सुधारो न पियो अचे, त कोशिशि कयो त तहजुद जे वक़्तु थी करे उन लाइ दुआऊं कयो, क़बूलियत जे औक़ात में उन जे लाइ दुआऊं कयो। दुआऊं अजब तासीर रखनि थियूं, दुआऊं कॾहिं बि रद्द नथियूं थियनि। ऐं अहादीस में वज़ाहतूं मौजूदु आहिनि त वालिद जी दुआ पंहिंजे औलाद जे हक़ में मक़बूल आहे। इन करे माण्हू पंहिंजे औलाद जे साले बणजण जे लाइ अल्लाह ताला खां ख़ासि दुआऊं करे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेकी कुझु बयानु थियो आहे हिन ते असां सभिनी खे सही माना में अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजे औलाद खे मुवाहिद मुत्तबे सुन्नत बनाए। अल्लाह सुब्हानहु व तआला असांजे औलादनि खे असांजे लाइ ज़ख़ीरा आख़िरत ऐं सदक़ा जारिया बनाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु